जुडो में क़ौमी ईद एकता दिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। एकता दिहाड़े जी मुख्य रैली अवामी तहरीक जस्कम सिंध तरक्की पसंद पार्टी क़ौमी अवामी तहरीक नौजवान समाजी तंज़ीम ऐं ॿियनि क़ौम परस्त सियासी समाजी पार्टियुनि पारां अयाज़ खोसो डॉक्टर इरफान अली कोलाची, नियाज़ खोसो, कादिर भंभरो, शाहिद कलोई, एडवोकेट मुमताज़ खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्याला होटल वटां कढी वई। जुडे शहर में मौजूद आहियूं। अज सिंधी सकाफ़त जो ॾियारो 3 दिसंबर वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अचो त हिन रैली में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि मोड़ करियूं, हुननि जो छा चवणु आहे। ॾिसो पिया त तमामु वॾे जोशो ख़रोश सां सिंध जा माण्हू जेके आहिनि से अॼु समूरनि शहरनि में मल्हाइनि पिया ऐं असीं पंहिंजे सकाफ़ती ॾियारे ते इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त जेको सिंध जूं ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि, सिंध जा ॿेट नीलाम कया पिया वञनि, सिंध जी तइलीम खे तबाह कयो वियो आहे, सिंध जे समूरनि इदारनि जी हालत ख़राबु आहे। असीं इहो मुतालबो था करियूं, घुर था कयूं त सिंधी माण्हुनि सां जेको आहे इहा ज़्यादती करणु बंदि करियो, सिंध जूं ज़मीनूं नीलाम करणु बंदि करियो, सिंध जा ॿेट नीलाम करणु बंदि करियो, कारूंजर जो विकिरो बंदि कयो ऐं सिंधी माण्हुनि खे पंहिंजा समूरा हक़ ॾियो। जे न त पोइ हीअ सकाफ़त जा ॾींहं जेके अॼु मल्हाइजनि पिया, मोहबतनि जा ॾींहं मल्हाइजनि पिया, इहे हिकिड़ी वॾी तहरीकनि जो रूप वठी सघनि था। पूरे सिंध में जीअं 3 दिसंबर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे, ईअं ई असां जुडे में बि पुरज़ोर सभी क़ौमी सियासी पार्टियुनि गॾिजी जेको जदोजहद कई आहे ऐं सिंध जे सकाफ़त खे उजागर कयो आहे, उन में असांजी इहा भरपूर कोशिशि आहे। सिंधी माण्हुनि खे हाणे इहो अर्ज़ु आहे त पंहिंजी सदियुनि जी सकाफ़त खे उजागर करियो, उथो जागो, हर मामले ते ज़िंदा थी अॻिते अचो त जीअं असां पूरे माहौल खे बदिली करे सघूं। जी असांजो हिकिड़ो ई नारो आहे, गो अफ़गानी गो। हिन सिंध में जेका बि गैर क़ानूनी अफ़गानी रहनि था, असां सिंध जे मोज़िज़ जेका बि असांजा क़ाबिल एतिराम अफ़सरान आहिनि, उन्हनि खे असां आला इख़्तियारनि खे अपील कयूं था त सिंध मंझा अफ़गानी निकर कया वञनि, छो जो जेका बि अफ़गानी आहिनि हिते उहो तमामु तबाही मचाए रहिया आहिनि। असां हर हिकु पहुचल एतिराफ़नि खे एतिराज़ कयूं था त असांखां जेका बि हिते अफ़गानी आहिनि उन्हनि खे बरतरफ़ कयो वञे ऐं सिंध में अमन अमान क़ाइमु कयो वञे। माण्हुनि जो तव्हां ॻाल्हि मोड़ ॿुधी, हुननि जो इहो ई चवणु हो त असां हीअ क़ौमी ईद वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हीअ सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। असां हीअ ॿियूं ईदूं जीअं मल्हाईंदा आहियूं, उन्हनि ईदनि वांगुरु हीअ क़ौमी ईद बि मल्हाईंदा आहियूं।